हाय हवेलिया में माँ अकेली। छा ॻाल्हि आहे रासिया, अॼु तूं एॾो उदास उदास थी लॻी, छो छा थियो आहे? ही हवेली आहे हीर, हिते हर वक़्तु को न को दर्द हड़को ॾेई उथली पवंदो आहे ऐं पोइ उन खे निड़ी ते नोह रखी घुटे मारणो पवंदो आहे। हिते हर वक़्तु का न का वार्ता थींदी रहंदी आहे। मूं सम्झियो हुयो त दुख दर्द पीड़ा सिर्फ़ु असां ग़रीबनि जे नसीब में हूंदा आहिनि, पर तूं त हिन महलनि में रही बि दुखी आहीं। बसि हीर, दुख दर्द कॾहिं किथे त कॾहिं किथे, इहा ख़बर न फ़क़ीर खे न बादशाह खे अॻुवाट ख़बर पवंदी आहे। ही त मौत वांगुरु अचानक अची मथां बीह रहंदी आहे ऐं खेसि असांखे भुगतणो पवंदो आहे। आहियां त मां ख़ाक, पर पोइ बि का सलाह ॾेई सघां? ॿुधाए त सही, छा थियो आहे? हूअं त हिते केरु बि कंहिंखां कोन पुछंदो आहे त केरु कहिड़ी दोज़ख में जिए थो। हिते सभु हिक ॿिए खां अनजान हूंदा आहिनि, पर अलाए छो तो मां मूंखे पंहिंजी ज़ात जी ख़ुशबू थी अचे। महिरबानी, इहा तुंहिंजी मोहबत आहे जो मां हिते रही पई आहियां, सिर्फ़ु तुंहिंजे करे। पर पोइ बि सोचां थी त तो वटि सभु कुझु मौजूदु आहे, पोइ दुख छा जो आहे? जिन वटि हीरे सभु कुझु हूंदो आहे न, हुननि वटि पांध पाला हूंदा आहिनि। मां बि कंहिं ग़रीब जे घर पैदा थिया हा त मां बि प्यार पायां हा। ही त न वठण रांदि आहे। गुज़ार तूं न ॾे रासिया, प्यार विञाए वेठी आहीं। मन त मां ख़ुशनसीब आहियां, मुंहिंजो प्यार मुंहिंजी अखियुनि में आहे। चरी कंहिंखे दिलि ॾिनी अथई? हीर, हिते भितुनि खे बि कन अथई, हितां जी हवा बि जासूस अथई। लफ़्ज़ सोचे सम्झे ॻाल्हा। मूंखे हिकु ज़ालिम, ॾोही ऐं कातिल जी झोली में उछलाईंदा, जंहिंजूं तयारियूं पियूं हलनि। त पोइ तूं न कर न उन कातिल से शादी, तूं बालिग़ ऐं पढ़ी लिखी आहीं। मां ईअं नथी करे सघां हीर, असांजे समाज में हो न, उन्हनि जी इहे ट्रेजेडी आहे, न त वार छा थी वेंदा। सोहराब ॿुधो अथई? न, केरु आहे सोहराब? चङो छो हीर जो उनजो नालो न ॿुधो अथई? उहो मुंहिंजो सोटु आहे, हुनजो ॿियो नालो बदबख्ती अथई हीर। हुनजो नालो ॿुधण बि मनूसियत आहे। हीर, तूं हिते आई, हेठि छो न आई? हिते कचहरी लॻाई वेठी आई। केतिरी बार चयो अथमि? मथे में सूर हुआ मां मुंहिंजे। हीर काफ़ी देर खां मुंहिंजे मथे खे ज़ोर पिया ॾिना, हाणे वञी मुंहिंजे मथे जो सूर कुझु घटि थियो आहे। हीर, हेठि वञ, माणे जो हथु वधाए वञ हितां। ये छोरी आहे किथे? सॼो ॾींहुं कमरे में वाड़ी पई आहे, ॾींहुं राति। हाणे तो तुंहिंजो साह ई कढी छॾियो। तुंहिंजो ई त हुकुम आहे, कमरे खां ॿाहिरि न निकिरे, वाड़ी पई हुजे, पई आहे। हा साईं, मुंहिंजा वॾा हुकुम था हलनि। मूंखे इहो त ॿुधायो त उन ॾींहुं काॾे वई हुई? मूंखे ॿुधाइण खां सवाइ गाॾी कॾे शहर वई हुई? शहर वई हुई? छितो अची थियो आहीं? हा, शहर वञा मूंखे ख़बर कान पवे आहे। शहर वई हुई तोखे ख़बर कान? मां तोखे ख़बर कान पवंदी? शमी, ओ शमी, सुमी, ॿुधी कोन थी छा? अदा सोहराब, छा त दाहूं पयूं थई? कंहिंजो हाउ थो फटे? मुंहिंजो हाउ फटे? मुंहिंजो? मूंखे इहो त ॿुधाए, अंदरि बंदि कमरे में छा थी करी? अदा सोहराब, इहो बि को सवाल आहे त कमरे में बंदि छा थी करी? मुंहिंजो कमरो मुंहिंजी मर्ज़ी आहे। हाँ, तुंहिंजो कमरो तुंहिंजी मर्ज़ी। सुभाणे चवंदी त जिथे किथे मुंहिंजी मर्ज़ी हलंदी। सुमी, भाणे चए पियो त तूं शहर वई हुई, हाणे तूं ई ॿुधाईंसि।
अम्मा शहर वई हुअसि त छा थी पियो? ज़ाहिर आहे जिथे इंसान पढ़े तो उथे तो वेह तो उते अचणो वञणो तो पवे। आयो आयो ॿुधई न मां, तूं त चई पई त शहर कान वई आहे, पुछीस न कहने वई? ज़ाहिर आहे कि क्लास फॉलो ॾे नोट्स वठण ई वई हूंदीसि। चुमी खबरदार मूंखे तंग न कर, बेहतर मूंखे पहिरियां ई पीर अमजद तंग कयो आहे। तंग कयो अथसि? चई छा थो दिमाग़ त जाइ ते अथई? भेण जे लाइ ईअं ॻाल्हाइबो आहे? ये समझी समझायो समा त मुझे कंहिं बि मामले में टंग न अड़ाए, न त सुठो कोन थींदुसि। पाण आहे घणा ॾींहं, बल्कि 4 ॾींहं न। वाह दा वाह, हाणे झिरकी हली आहे शींहं सां विढ़ण। हू छा चवंदो हूंदो? सची चवंदो हूंदो। वॾो चाचो थई, अगर कुछ चई बि ॾिनई त छा थी पियो? सोराब, जो कुछ ॻाल्हाए पई न सच थी चवे। तूं पंहिंजे वॾे चाचे जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ नथो ॻाल्हाए सघीं। अदा तो ॻोठ वारनि लाइ तड़ तपाए छॾियो अथई, तोखे केरु चवे बि न। चङो थियो अदा सोराब जो चाचा अमजद जो फाइटियो आहीं ऐं थियण वारो नाठी आहीं, न त ही माण्हू तोखे धूड़ करे छॾनि हा। मां तव्हांखे वरी बि चवां थो त वञी सम्झायोसि, सम्झायो उन्हनि खे त मुंहिंजे मामलनि में टंग न अड़ाए, न त पोइ मूंखे का मयार न ॾिजो। बाबा गुलाम तूं बेफिक्र थी, अलाह कंदो त तुंहिंजो बचिड़ो जल्दी सेहतमंद थी वेंदो। जेको कुझु आहे इहो सभु कुझु मुंहिंजे रब जे हथ में आहे। ॿुधो कोन अथई, फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर थिए अलाह जो। उनजो अमर थींदो त पाण ई बचिड़ो तुंहिंजो ठीकु थी वेंदो। हाँ 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 हाँ, ही छा पियो करे बाबा? रखो पैसा बाबा रखो। आऊं उन्हनि पीरनि मूं न आहियां जो पंहिंजे मुरीदनि खां पैसा वठां। रखी से में बाबा पैसा, जेको अॻे ई तुंहिंजो बचिड़ो बीमार आहे। अजय बाबा ही पैसा वठ, बिस्मिल्लाह। पंहिंजे बचे जो सदको लाइजा। ऐं हा, पंहिंजे बचिड़े खे दवा ज़रूरु वठी ॾिजां। दुआ सां गॾु दवा बि ज़रूरी आहे। हा कमदार साईं ॾिना, कीअं अचणु थियो आहे बाबा? मुर्शिद साईं, अॻु में बि तव्हां ॾे अर्ज़ु खणी आयो हुउसि। सोराब साईं ॾाढो तंग थो करे। काल्ह त बाबा साईं मगे मुंहिंजे घर ते लोफर वठी आयो। जेकॾहिं ॻोठ वारा न पहुचंदा त अलाए छा करे हा। हाँ, माना त इहो पीर सोराब मुड़ियो कोन, तुंहिंजे घर जे दर ते लोफर पाण सां गॾु वठी आयो। बाबा ख़लीफ़ा, तो मुंहिंजो नियापो पीर सोराब खे न ॾिनो हो छा? जी मुर्शिद साईं, अव्हां जे हुक्म मूजिबि पीर सोराब वटि मां वियोसि। मूंसां मुंहुं ॾेई बि न ॻाल्हायईं, रहंदो कावड़ कयईं मूं ते। बाबा साईं, अव्हां वॾा आहियो, तव्हांजो भाइटियो आहे, असां त तव्हांजा ख़ादम आहियूं। बाबा तव्हां दुआ कयोसि, सभु ख़राबियूं निकिरी वेंदसि। साईं काल्ह बि सभिनी सां विढ़ियो आहे। मुर्शिद साईं, असांजे माइटनि जो लोढ़ो पियो लताड़े, पर असांखे तव्हां ॾे ॾिसणो पए। बाबा साईं, तव्हां मुर्शिद आहियो, मालिक आहियो, तव्हांखे त ॾिसणो थो पवे न बाबा साईं। बाबा साईं, साईं सोराब अव्हां जे न्यापे खां पोइ ई सभु कुझु कयो आहे। बाबा, कंहिं बि शख़्स खे भले रिश्ते में मुंहिंजो छा बि हुजे, उनखे बद अखलाक़ी जी का बि इजाज़त न आहे ऐं न ई करण ॾिबी। बाबा साईं ॾिना, बाबा तूं हींअर घर वञ। इन पीर सोराब सां मां पाण थो ॻाल्हायां। जेकॾहिं तोखे कुझु कयईं
हीअं सम्झ त मूंखे कुझु कयईं। तव्हां सभु मुंहिंजा बचा हो। बसि बेखुटको बेफ़िक्र थी हलियो वञ। महिरबानी। तूं हमेशह महलनि में पली आहीं राणी वांगुरु, ऐं मां कचनि छपरनि में पलियो आहियां। तूं सोन जा खेॾी आहीं ऐं मां मिटी जा खेॾियो आहियां। तुंहिंजी हिन अदा त मूंखे कोहे विधो आहे न। एतिरो सचो ऐं खरो इंसान मूं किथे न ॾिठो। यार अलाए छो मूंखे डपु आहे त पुलिस मुंहिंजी जाइ ते बि छापो हणंदी। इन करे तव्हांजो ॿेले में हुजणी महफ़ूज़ आहे। सोराब साईं, लॻे थो त डिॼी थो। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। तोखे ख़बर ना है सालिया, और केतिरे ख़तरनि खे मुंहुं ॾेई तो वटि अचां थी, छो जो तोसां मोहबत थी कयां। ॾिसो शुमाइला, तॾहिं त मूं तव्हांखे चयो त ही मोहबत जो खेल मूंखां न खेॾिबो। शुमाइला, छो जो तूं वॾे माण्हुनि मां आहीं, पाण में एतिरो दम ई न आहे। दम त घणो आहे, पर शायदि तो कॾहिं कंहिंसां प्यार न कयो आहे। चयमि न शुमाइला, एतिरो दम मूं में न आहे। आउं हिकु ग़रीब जो ॿारु आहियां। इहे ख़्वाब ॾिसणु मूंखे शोभो न सघे। पर मूं त तोसां प्यार कयो आहे, ऐं तूं छा में ग़रीब आहीं? शुमाइला जो महबूब ऐं ग़रीब। शुमाइला, चवंदा आहिनि न त ज़मीन सचाई ऐं आसमान धोखो। आउं जिते बीठल आहियां उहा गुरबत आहे। ही सिर्फ़ु मुस्तक़बिल जा ख़्वाब आहिनि। सालिया, जेको मुंहिंजो आहे उहो सभु कुझु तुंहिंजो त आहे। तूं छा में ग़रीब आहीं? मुंहिंजो सभु कुझु तुंहिंजो त आहे। शुमाइला, तूं बराबरि पंहिंजी जॻह ते सही आहे, पर आउं आहियां त हिकु मंगणहार जो औलाद। ही मोहबत जूं दीवारूं ॾाढियूं ॾिघियूं आहिनि, आउं नथो रंगे सघां। तूं जहिड़े बि हाल में आहीं, मूंखे क़बूल आहीं। शुमाइला, तॾहिं त चयमि पिए न त तुंहिंजी दुनिया बि आहे ऐं मुंहिंजी दुनिया बि आहे। तूं हमेशह महलनि में पली आहीं राणी वांगुरु, ऐं मां कचनि छपरनि में पलियो आहियां। तूं सोन जा खेॾी आहीं ऐं मां मिटी जा खेॾियो आहियां। तुंहिंजी हिन अदा त मूंखे कोहे विधो आहे न। एतिरो सचो ऐं खरो इंसान मूं किथे न ॾिठो। शुमाइला, मुंहिंजी दिलादारी न कर प्लीज़। मूंखे मिटी सां ई खेॾणु ॾे। हाणे त तोखे छॾण जो सवाल ई पैदा नथो थिए। जीअंदसि त तोसां ऐं मरंदसि बि तोसां। बराबर हाशिम, बराबर। तो वारी ॻाल्हि सोराना सच हुई। पुलिस रात न पर सुबुह तुंहिंजे थाक ते छापो हयो। सोराब साईं, असांजा मुख़बर कूड़ी ख़बर न ॾींदा आहिनि। असांखे ख़बर हुई सोराब ख़ान छापो लॻंदो, इन ई करे असीं राति जो तव्हां वटि हली आयासीं। इहो तो ॾाढो सुठो कयो हाशिम। पुलिस हिकु चक्कर तव्हांजे थाक ते छापो हयो आहे, ॿीहर कोन हणंदी। इन करे तव्हां वापसि वञी पंहिंजे थाक ते रहो। मुर्शिद साईं, तव्हांजो जेको शिकारगाह आहे न वॾो महफ़ूज़ आहे। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त कुझु ॾींहं असां उते आराम कयूं। ठीकु आहे कासिम, मूंखे को बि इतराज़ न आहे। तव्हां भली वञी उते रहो। यार अलाए छो मूंखे डपु आहे त पुलिस मुंहिंजी जाइ ते बि छापो हणंदी। इन करे तव्हांजो ॿेले में हुजणी महफ़ूज़ आहे। सोराब साईं, लॻे थो त
डिॼी थो। ना हाशिम ना, सौराब खान डिॼण वारी बूटी नाहे। बस रुगो तूं पंहिंजी दिलि पक्की कर। मां तव्हांजे भले लाइ थो सोचां। सौराब साईं, हूअं बि असांजी दिलि पकी आहे। असां लाइ जंगल में जाम जायूं आहिनि। ऐं हा, पुलिस सां बि मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहियूं। इनमें को शक ई न आहे। ऐं मूं ई त तोखे इहा सलाह ॾिनी आहे। वधीक हाणे पंहिंजी मर्ज़ीअ जा मालिक आहियो। जिथे वणे उते वञी रहो। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, वञी ॿेले में था रहो या मुंहिंजी शिकारगाह ते। वाह मुर्शिद साईं वाह, तव्हां त असांजी दिल्ली खटे छॾी। ठीकु आहे सौराब साईं, पोइ हाणे असांखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे साईं, यारो यारी। साइमा बीबी, ये हाल थई तुझे भाणे जे सोराब खान जा। कमदार भी संदस ऐं लोढ़ा भी वञी उन्हनि जा लताड़े। वाह, व्याज जा पैसा भी उन कमदार खां उगाड़े तो वारो भाणे जो सोराब। उन कमदार वेचारे कॾो को उनखे पैसा ॾेई छॾिया, पंहिंजो व्याज बि लाहे छॾियो, पर अञा ताईं उहो व्याज खुटे ई कोन थो। अञा वञे थो व्याज वधंदो। एॾी बदमाशी तुंहिंजे भाणे जे सोराब जी। व्याज खोर कॾहिं कोन थियो आहे। असां पीरनि में त को व्याज खोर हुयो ई कोन। ही कॾहिं को अहिड़ो सामाणियो आहे। राज खे सफ़ासुल तंग करे मारियो थी। साईं, छा कजे? नथो सुधरे, छा कयूं? ऐं केरु सम्झायो हुनखे? साईं, हुनखे तव्हां घुराए सम्झायो, सफ़ा चरियो त न आहे। बीबी साइमा, तुंहिंजे भाणे जे ॾे मूं नियापो कयो हो त मूं वटि अचे, पर हू एतिरो लापरवाह ऐं ख़ुदि गर्ज़ आहे। मथे में हवा भरियल अथसि या तिॾ वेठल अथसि। न नंढे जी इज़त, न वॾे जी का परवाह अथसि। ॿी ख़बर अथई, उन ख़लीफ़े ते ठठोलियूं कई, टोंकूं कई, उन ते टहक ॾींदो रहियो। छा कयां? मर्याद भाउ जो पुटु आहे, तुंहिंजो भाणे जो आहे। इन्हीअ करे ज़हर जो ढुक भरे मां चुप कयूं वेठो आहियां। न त कॾो को सने बूह मो कढी छॾिया था। साइमा बीबी, इन जो मतिलबु इहो कोन्हे त आउं कुझु बि नथो करे सघां। आउं सभु कुझु करे सघां थो। हाणे ॾिस न, सोराब खे सभु कुझु आहे। माल, मिल्कियत, फसल भला अथसि, आमदनी उपत भी घणी अथसि। सभु कुझु हूंदे बि इहा बुख कोन थी वञेसि। ख़ानदान वॾो अथसि, सुठे ख़ानदान जो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी हवेलीअ जा दरवाज़ा हमेशह हुन जे लाइ खुलियल आहिनि। हाणे तूं मूंखे ॿुधाए, ॿियो छा खपेसि? साईं, जॾहिं पंहिंजो आहे त लेखो कहिड़ो? वरी बि घुरायोसि तो ईंदो। नथो अचे, मुंहिंजनि नियापनि ते बि नथो अचे। मुंहिंजनि ख़लीफ़नि ते ठठोलियूं ऐं टोंकूं थो करे। जेकॾहिं को वञेसि थो मुंहिंजो नियापो खणी। हाणे चओ त आउं पाण वञा, वञी हथ ॿधांसि। ओ सोराब, ही पीर अमजद तो वटि लंघे आयो आहे। हाणे महिरबानी कयो हिन पीर अमजद ते असांजी हवेली ॾे हलो।
ऐं हा साइमा बीबी, जेकॾहिं उते कुझु न कुझु हो सोराब त ख़बर अथई गादी नशीन त आऊं आहियां। मुंहिंजा मुरीद बुझ बुझ करे छॾींदसि, बुझ बुझ। रहम खां कम वठो साईं, मां सम्झां थी हू नालाइक आहे, वरी बि पंहिंजो आहे। खानदान में भला बुरा त थींदा आहिनि साईं। हाणे हिकिड़ो कमु कर, पंहिंजी नंढी भेण शहनाज़ खे हिते घुराए त आऊं हुनखे सम्झायां त सोराब मुंहिंजे भाउ जो पुटु आहे, भाइटियो आहे मुंहिंजो, ऐं मुंहिंजी हिन न्याणीअ जो मंगेंदो बि आहे। पुट ॿुधींदी न? जी बाबा साईं, ॿुधां पई। जल्दी हुनखे घुराए छॾा। हुनजी माउ वाक़ई ग़रीब आहे, पर हुनजो पीउ। बाबा साईं, इहा मूंखे ख़बर न आहे, मूं त कॾहिं बि न आहे ॾिठो, ऐं न ई कॾहिं हीरो ॾिठो आहे। ऐं हा सालिया, मूं तोखे चयो न भाइयो, छोकिरी जो ॻोठु पुछी अचिजांइ। अदा अमजद, हाणे सोराब अहिड़ो बि सफ़ा वियल कोन्हे जो तव्हांजो ई चवणु न वठंदो। तव्हां चई त ॾिसोसि। ॾिस न भाॼाई, मूं नियापो कयोमांसि, ख़लीफ़ो जॾहिं उन वटि वियो त ख़बर अथई उन ख़लीफ़े जी बेइज़ती कयईं। हाय हवेलिया नीमा अकेली, हाय हवेलिया नीमा अकेली। अरे वाह साली बाबा, मूंखे अकेलो छॾे काॾे हली वएं तुंहिंजे लाइ पुटु? वॾो माण्हू थिया बाबा साईं, तव्हां बि कमाल था कयो। मां ग़रीब माण्हू, ऐं भला वॾनि माण्हुनि सां कीअं अटकाए सघंदुसि? मां न छोकिरी बाबा, ॿ कन हूंदसि, ॿ अखियूं हूंदसि, ऐं हिकिड़ो वात हूंदसि पुटु, ॿियो छा? छा मतिलबु बाबा साईं? अजीब ॻाल्हि कई आहे तव्हां। 3 अखियूं बि हूंदियूं आहिनि छा? या 3 कन हूंदा आहिनि? बाबा, पोइ तोखां मथां को अमीर थी सघे थो या पुटु? अरे बाबा, अलाह जा माण्हू ख़लकियल त सभु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि में के ग़रीब आहिनि त के अमीर आहिनि। बाबा, न को ॼमण वारो नंढो माण्हू हूंदो आहे, न को वॾो माण्हू थी करे बादशाह जो पुटु हूंदो आहे। इहो अमीर जो ॿार बुआ कंदो आहे, ॿिन्ही में को फ़र्क़ु त कोन्हे न बाबा। इहे सभु फ़र्क़ु अमीरी ग़रीबीअ जा सभु हिन दुनिया में हथरादू पैदा कयल आहिनि बाबा। पोइ बि न बाबा साईं, अॼु त तव्हां सफ़ा कामरेडनि वारियूं ॻाल्हियूं पिया कयो। अरे अब्बा सालिया बाबा, या कामरेडी बामरेडी पाण कोन ॼाण। मां मूंखे त इहा बि ख़बर न आहे त इहा कामरेड कहिड़ी बला जो नालो। वाह, हुनजी माउ वाक़ई ग़रीब आहे, पर हुनजो पीउ। बाबा साईं, इहा मूंखे ख़बर न आहे, मूं त कॾहिं बि न आहे ॾिठो, ऐं न ई कॾहिं हीरो ॾिठो आहे। ऐं हा सालिया, मूं तोखे चयो न भाइयो, छोकिरी जो ॻोठु पुछी अचिजांइ। अबा, उहो पुछी आहीं न? हा बाबा साईं, ॿुधायो त हुया ई मूंखे। ॻोठ जो नालो त मूंखे विसरी वियो आहे, बाक़ी हा इहो चयाई पियो त को मुर्शिद अमजद शायदि आहे, उन्हनि जो ई ॻोठु आहे। अरे अबा, मां त होॾां घणो ई वियो आहियां, इहो ॻोठु मूंखे चङी तरह सां यादि आहे। घिटियूं, रोड, रस्ता, असुलु मुंहिंजा मापिया पिया आहिनि पुटु, उन ॻोठु। छो बाबा साईं, तव्हां बि वेंदो छा?
इन कमदार के माफ़ न कबो, चोर चोर जो पुट। मुझे साईं कमदार जो डो करियो आहे। पागड़ीअ जो कुत्तो सुअर जो यार, तू भी कमदार जे पासे आ। हाँ? इन कमदार जो डोह केड़ो आ, सिर्फ ऐं सिर्फ मूंखे ख़बर आ। समझी? सरकार वॾनि खां वठी अव्हां जो कमदार आहे। दुखी सुखीअ में अव्हां सां निभायो अथसि। इहो निभाइणा, हाँ? वञे तो खाईंदो, ख़बर न आहे त अलाए छा छा कयो अथई। सरकार हक़ जी ॻाल्हि इहा आहे त उहो पैसा ॾेई चुको आहे। सरकार हाणे हुन ते तव्हांजा पैसा कोन आहिनि, उहो साख खणण जे लाइ बि तयारु आहे। सरकार का ॿी ग़लती अथसि त माफ़ करियोसि। माण्हू खे जेकॾहिं ख़बर न हुजे न त ईअं हरू भरू उछलाए न। पैसा आहिनि मुंहिंजा हुन ते, ऐं ॾिसजांइ त मां कीअं थो वठांसि। सरकार अव्हां मालिक आहियो, जीअं वणेव तीअं करियो, पैसा वठो या न। हाणे घणो थाप न, वञी मुंशी खे चओ त हिन कमदार जो हिसाब किताब ठाहे रखे। ऐं हा, जेकॾहिं तूं इहे ॻाल्हियूं कंदे त तोसां बि हिसाब किताब थींदो। बाबा साईं मूंखां उगारी कंदा, मूं कहिड़ो ॾोहो कयो आहे। बाबा साईं ॾोहो कयो, मूंसां हिसाब किताब। ॾिस भाॼाई, हाणे तो वारो पुट इहो सोराब वञे ई तो हथनि मों निकिरंदो। ॾींहं ॾिठे जो नशे में धुत थी करे माण्हू जमा करे, धू वञी ग़रीबनि जे लोड़नि जे ॿाहिरों पी करे तमाशो थो करे। असां ख़ानदानी माण्हू आहियूं, असांजी पीराणी गद्दी आहे, मुरीदनि असांजा, उहे छा सोचींदा हूंदा। ॾिस, तूं माउ आहींसि, उनखे सम्झाए, जे मुंहिंजे हथ चढ़ियो न मां खल लाहे छॾींदोमांसि। अदा तूं चाचो आहींसि, वॾो आहीं असांजो, तूं घुराईंसि, भली ॿ बोछड़ा हणीसि, ऐं कुझु बि कोन चवंदसि, तूं सम्झाईंसि। न, अफ़सोस भाॼाई, मूं जो ई चवणु कोन थो वठे। हुनखे खपे त मुरीदनि जे कमु अचे, उन्हनि जो चवणु वठे, पर ही त ॾींहुं राति नशो, हुशर, ॿियो त ही सम्झे ई कुझु कोन थो, मूंखे ई कुझु कोन थो सम्झे। अदा अमजद, हाणे सुरा बि अहिड़ो बि सफ़ा वियल कोन्हे जो तव्हांजो ई चवणु न वठंदो। तव्हां चई त ॾिसोसि। ॾिस न भाॼाई, मूं नियापो कयोमांसि, ख़लीफ़ो जॾहिं उन वटि वियो त ख़बर अथई उन ख़लीफ़े जी बेइज़ती कयईं। ॾिस भाॼाई, ईअं कमु न हलंदो। नालो बदनाम थींदो, असांजो नालो बदनाम थींदो, असांजी पीराणी गद्दी बदनाम थींदी। ॾिस भाॼाई, मूं त हिन जे लाइ घणो कुझु सोचियो हो। मूं सोचियो त मुंहिंजो भाइटियो आहे, नौजवान आहे, असांजो रत आहे। मूं हिन जे लाइ इहो सोचियो त हिनखे एमपीए जी सीट ते बीहारियां। हाणे जेकॾहिं एमपीए जी सीट ते मां हिनखे बीहारियां, तूं पाण ॿुधाए त केरु हिनखे वोट ॾींदो हिन नफ़ालनि जे करे? मुरीद बि वोट कोन ॾींदसि। त मां सम्झाईंदीमांसि, पर ॾिस न,
रामजत तूं वॾो आहीं, चाचो आहींसि, तूं थोरो सम्झाए त सही, छो न तुंहिंजो चवणु वठंदो, केॾांहुं वेंदो? है भाॼाई, मुंहिंजो ई चवणु कोन थो करे, न ई मुंहिंजे चवण ते अचे थो। ॾिस भाॼाई, ईअं न थिए जो सुभाणे का अहिड़ी हरकत करे विझे पोइ असांखे कंडा कढणा पवनि। ही हाणे उहो ज़मानो नाहे रहियो। अल्लाह भाॼाई, हाणे ज़मानो ॿियो आहे, ज़मानो मटिजी चुको आहे। नई नई टेक्नोलॉजी अची वयूं, कंप्यूटर जो दौरु आहे, मोबाइल जो दौरु आहे, टच मोबाइल आहे। उन में छा छा न रिकॉर्ड थो थिए। माण्हू मोबाइल ऑन करे खीसे में रखनि था, सॼो रिकॉर्ड थी थो वञे। इन करे त तोखे चवां थो त इनखे सम्झाए। ईअं न थिए जो सुभाणे ॻाल्हि असांजी ॻीची में पए, असांजी जेका पीराणी गद्दी आहे उहा ख़तरे में न पइजी वञे। कंप्यूटर जो दौरु थी चुको आहे, IT जो दौरु आहे, ज़मानो सफ़ा ॿियो थी वियो आहे। हीअ अॼु बि उहो ई 100 साल 200 साल पोइते वारी हिनजी सोच आहे। सम्झाईंसि, मां आई सम्झाईं। मुंहिंजे जेकॾहिं हथु चढ़ी वियो न, जेकॾहिं मुंहिंजो मथो फिरियो त मां कल्ह लाहींदे बि देरि न कंदोमांसि। ॿुधी छॾ। हाय हवेलिया नी माँ की